अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अमीर एल सुन्नत खां बदशुगूनी बदफाली जे बारे में 20 सवाल जवाब। दुआए खलीफ़ा अत्तार या रब्बल मुस्तफ़ा। जेको भी मुकम्मल रिसालो अमीर एल सुन्नत खां बदशुगूनी बदफाली जे बारे में 20 सवाल जवाब पढ़ी या ॿुधी वठे, उनखे बदशुगूनी ऐं वहमन खां महफ़ूज़ फरमाए ऐं उन जे वालिदैन समेत बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। हज़रत शेख अबू बकर शिबली रहमतुल्लाह अलैह कॾहिं बगदाद शरीफ़ जे वॾे आलिम हज़रत अबू बकर बिन मुजाहिद रहमतुल्लाह अलैह वटि तशरीफ़ खणी आया त उन्हनि यकदम उथी खेनि सीने सां लॻायो ऐं पेशानी चुमी करे निहायत ताज़ीम सां पाण वटि वेहारियो। हाज़रीन अर्ज़ कयो, या सय्यदी, अव्हां ऐं अहले बगदाद काल्ह ताईं हिन खे दीवानो चवंदा रहिया आहियो, पर हाणे इन्हनि जी एतिरी क़दुरु ताज़ीम छो? जवाब ॾिनऊं, मूं ही ईअं ई थोरी कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह, अॼु राति मूं ख़्वाब में ही ईमान अफ़रोज़ मंज़र ॾिठो त अबू बकर शिबली बारगाह रिसालत में हाज़िर थिया त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी करे खेनि सीने सां लॻायो ऐं पेशानी चुमी करे पंहिंजे भरिसां वेहारे छॾियो। मूं अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शिबली ते एतिरे क़दर शफ़क़त जी वजह? अल्लाह पाक जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैब जी ख़बर ॾींदे फरमायो त ही हर नमाज खां बाद ही आयत पढ़ंदो आहे, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। सीपारो 11 सूरह तौबा आयत नंबर 128। ऐं उन खां बाद मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे, अल क़ौलुल बदी सफ़ो 346। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद वालिही व सहाबिही व बारक वसल्लम। सुवाल, असांजे समाज में मुख़्तलिफ़ क़िस्म जे बुरे फ़ाल वरती वेंदी आहे। जहिड़ो साम्हूं खां कारी ॿिली गुज़री वञे त हीअं थी वेंदो, कांव ॻाल्हाए आवाज़ कढे त हीअं थी वेंदो, ऐं तेल किरी पवे त हीअं थी वेंदो वग़ैरह। महिरबानी करे ही ॿुधायो त इस्लाम असांखे हिन बारे में छा तालीम ॾिए थो? जवाब, बदफ़ाली हराम आहे। दुनिया में हिकु गैर मुस्लिम क़ौम आहे जेका कारी ॿिली खां बुरी फ़ाल वठंदी आहे, एतिरे ताईं जो जेकॾहिं उन क़ौम जा माण्हू किथे सफ़र ते वञी रहिया हुजनि ऐं उन्हनि जे अॻियां खां कारी ॿिली गुज़री वञे त हू वापसि हलिया ईंदा ऐं सम्झंदा आहिनि त जेकॾहिं हाणे सफ़र कयो त नुक़सान थी वेंदो। पर बदक़िस्मतीअ सां हिन क़ौम सां गॾु रही करे कुझु मुसलमाननि बि कारी ॿिली खां बदफ़ाली वठणु शुरू करे छॾी आहे। जेकॾहिं कंहिं नेक कम में कॾहिं बदफ़ाली बुरी फ़ाल वारो को मुआमलो थी वञे त उहो कमु ज़रूर करे छॾणु घुर्जे। मिसाल तौरु, तव्हां क़ाफ़िले में सफ़र करे रहिया आहियो ऐं कारी ॿिली क़ाफ़िले में सफ़र कंदड़ हर फ़र्द जे अॻियां खां गुज़री वञे ऐं हिकु दफ़ो न पर 100 दफ़ा गुज़री वञे, तॾहिं बि तव्हां पंहिंजो सफ़र जारी रखो। इंशा अल्लाहुल करीम वधीक कामयाबी मिलंदी त हिन तरीक़े सां तव्हांखे बदफ़ाली जो रद्द करणो पवंदो। मां हिकु दफ़ो किथे वञी रहियो हुयुसि ऐं मुंहिंजे अॻियां खां कारी ॿिली गुज़री वई, पर मूं पंहिंजो सफ़र जारी रखियो ऐं अल्लाह पाक जी रहमत सां अॼु मां तव्हां सां गॾु वेठल आहियां। त कारी ॿिली खां बदफ़ाली वठणु असांजो न पर गैर मुस्लिमनि जो अक़ीदो आहे ऐं इस्लाम में बदशुगूनी बुरी फ़ाल वठणु नाजाइज़ आहे। मलफूज़ात अमीर सुन्नत 103/3। सुवाल, 13 जे अदद खे मनहूस समझी करे उन खां बदफ़ाली वठणु कीअं आहे ऐं सफ़र महीने खे मनहूस समझी उन में शादियूं न करणु कीअं आहे? जवाब, अॼुकल्ह माण्हू 13 जे अदद खे मनहूस समझंदा आहिनि ऐं उन खां बदशुगूनी बुरी फ़ाल वठंदा आहिनि। 13 जे अदद जी बि छा ॻाल्हि कजे, छो त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूअत खां पोइ 13 सालनि ताईं मक्के शरीफ़ खे पंहिंजे क़दम चुमण जी सआदत अता फरमाई। इन खां पोइ 10 साल ताईं मदीने मुनव्वरा जे हवाउनि खे ज़ुल्फ़ चुमण जी सआदत बख़्शी। सो 13 जो अदद बुरो न आहे। बुखारी 590/2 हदीस 3902, मुस्लिम सफ़ो 984 हदीस 6097। अहिड़ी तरह कुझु माण्हू सफ़र महीने खे बि बुरो चवंदा आहिनि। न ॼाण उन्हनि खे छा थी वियो आहे जॾहिं त ख़ातून जन्नत हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाहु अन्हा ऐं मौला मुश्किल कुशा हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु जी शादी सफ़र महीने में थी हुई। अल कामिल फित तारीख़ 12/2।
ऐं ही वीचारा माहे सफ़र में शादियूं नाहिनि कंदा त ही मनूस महीनो आहे। हालांकि मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह अन्हु ऐं बीबी फातिमा रज़ी अल्लाह अन्हा जो निकाह पाण सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मौजूदगी में थियो आहे। तंहिं करे माहे सफ़र में निकाह करणु घुर्जे, बल्कि एतमाम सां करणु घुर्जे त जीअं माण्हुनि जी बदशुगूनीअ जो ज़ोर टुटे। मलफूज़ात अमीर अहले सुन्नत 506/3। 13 जे अदद बाबति माण्हुनि जा ग़लति ख़्याल। केतिरे माण्हू 13 नंबर खां बि बुरी फाल वठंदा आहिनि ऐं 13 नंबर न लिखंदा आहिनि। एतिरे ताईं जो कमरे ऐं सेट ते बि 13 नंबर न लिखंदा आहिनि। ही बि मालूमात जी घटिताई जो सबबु आहे, न त 13 नंबर बुरो न बल्कि तमामु सुठो आहे ऐं इनखे केतिरियूं ई निस्बतूं हासिल आहिनि। जहिड़ो मौला मुश्किल कुशा हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जी विलादत जी तारीख़ बि 13 रजबुल मुरज्जब आहे। ईअं ई जंग बदर में सहाबाए किराम रज़ी अल्लाह अन्हुम जी तादाद 313 हुई। तिरमिज़ी 22/220/3 हदीस 1604। अयाम तशरीक़ जो आख़िरी ॾींहुं बि 13 ज़ुल्हिज्जतुल हराम आहे। 9 ज़ुल्हिज्जतुल हराम जी फजर खां वठी 13 ज़ुल्हिज्जतुल हराम जे असर ताईं तकबीर तशरीक़ पढ़ी वेंदी आहे। दुर्र मुख़्तार 71/3। 13 तारीख़ ते जेकॾहिं कंहिं वटि पुट पैदा थिए त छा माअज़ल्ला उनखे फिटो करे छॾींदा त मनूस तारीख़ में पैदा थियो आहे? हरगिज़ न। बहरहाल 13 जो अदद तमामु सुठो आहे। सुवाल: कुझु माण्हू हिन रीति बदफ़ाली वठंदा आहिनि त असांजे घर में फुलाणी शइ बचंदी आहे त को बीमार थी पवंदो आहे, फुलाणी शइ पचंदी आहे त को बीमार थी पवंदो आहे या आफ़त अची वेंदी आहे। अहिड़नि माण्हुनि खे कीअं सम्झाइजे? जवाब: इस्लाम में बदफ़ाली न नेक फ़ाली आहे ऐं बदफ़ाली नाजाइज़ ऐं गुनाह जो कमु आहे। अत-तरीक़ल मुहम्मदिया 17/2। हर क़ौम, हर बिरादरी, हर ॻोठ, हर शहर ऐं हर मुल्क में अलॻि अलॻि बदफ़ालियूं पायूं वेंदियूं आहिनि जेके सभई धोखा आहिनि ऐं शरीयत में इन जी का असल न आहे। माण्हू जहिड़ी बदफ़ाली वठंदा आहिनि हक़ीक़त में ईअं नाहे थींदो। सुवाल में खाधे पीते जे हवाले सां बदफ़ाली जो ज़िक्र कयो वियो आहे, न त आम तौर ते फ़िलाणो ॾींहुं, फ़िलाणी तारीख़ ऐं माहे सफ़र वग़ैरह केतिरनि ई मामलनि में बदफ़ालियूं पायूं वेंदियूं आहिनि जेके काफ़िरनि खां हलंदड़ आहिनि। सुवाल: असांजे घर जी गैलरी में रोज़ानो 2 कांव लोह जी तार खणी अचनि था ऐं उन सां कुझु ठाहिनि था। जेकॾहिं को उन्हनि खे हटाइण जी कोशिश करे थो त उहे उन ते हमलो कनि था ऐं ज़ोर ज़ोर सां रिड़ियूं करण लॻनि था। अॻ में बि ईअं थियो हो ऐं मुंहिंजी माउ बीमार थी वई हुई ऐं हाणे वरी ईअं ई थियो आहे ऐं मुंहिंजा वालिद साहब बीमार थी विया आहिनि। इन जो छा सबबु आहे? माण्हू चवनि था त कांव शैतानी मख़लूक़ आहे, इन खे न हटाइण घुर्जे। हाणे असां छा करियूं? तव्हां को हल ॿुधायो। जवाब: कांव शैतानी मख़लूक़ नाहे, बाक़ी उनखे शरई इस्तिलाह में फासिक चयो वञे थो। बुखारी 204/1 हदीस 18/29। बहरहाल अल्लाह पाक बहितर ॼाणे थो त तव्हांजा वालिदैन वाक़ई उन्हनि कांवनि जे करे बीमार थिया आहिनि या ही इत्तिफ़ाक़ी बीमारी आहे या वरी नफ़्सियाती असर जे करे दिलि ते ही ॻाल्हि वरिती वई आहे त हाणे कांव अची विया आहिनि, यकीनन कंहिं जादू करायो हूंदो जंहिंजे करे असां बीमार थी वियासीं वग़ैरह। तव्हां दावत इस्लामी जी मजलिस रूहानी इलाज जे तहत लॻंदड़ बस्ते तां हिन मसइले जे हल लाइ तावीज़ात वठो, घर में लड़कायो ऐं माउ पीउ बल्कि घर जा सभई फर्द पाए बि वठनि। अल्लाह पाक हिन मुसीबत खां तव्हांखे नजात अता फ़रमाए। सुवाल: कुकड़ त आज़ान ॾींदो आहे पर कुकिड़ आज़ान छो नथी ॾिए? जवाब: कुकुड़ मलाइकनि खे ॾिसी आज़ान ॾींदो आहे। बुखारी 405/2 हदीस 3303। इन करे जॾहिं कुकुड़ आज़ान ॾिए त उन वक़्तु अल्लाह पाक जे फज़ल ऐं रहमत जी दुआ करणु घुर्जे। हा, कुकिड़ आज़ान नाहे ॾींदी, पर जेकॾहिं कॾहिं मुर्गी आज़ान ॾिए त माण्हुनि खे हीअ ग़लति फ़हमी थी वेंदी आहे त हीअ मुर्गी मनहूस आहे, जंहिंजे करे माण्हू उनखे कुई छॾींदा आहिनि। अहिड़ी सोच न हुजणु घुर्जे ऐं न ई कुकिड़ खे मनहूस चवणु घुर्जे, छो त बुरी फाल वठणु गुनाह आहे। तफ़सीर नईमी फ़ीबारो 9 सूरह आराफ तहतुल आयत 132/119/9। कुकिड़ ते चङी हूंदी आहे। मलफूज़ात अमीरुल सुन्नत 26/10। सुवाल: जेकॾहिं कुकिड़ आज़ान ॾियणु लॻे त छा उन जा आना ऐं गोश्त खाई सघूं था? जवाब: जेका कुकिड़ आज़ान ॾींदी हुजे उन जा आना ऐं गोश्त खाइणु बिल्कुलु जाइज़ आहे।
कुझु माण्हू अहिड़ी कुकड़ खे मनहूस सम्झी कुही छॾींदा आहिनि, हालांकि ही बदशुगूनी यानी बदफाली आहे ऐं बदफाली वठणु शरअन जाइज़ नाहे। अवाम में अहिड़ियूं ॿियूं बि खोड़ ॻाल्हियूं मशहूर आहिनि, मसलन माहे सफ़र या कंहिं ख़ासि तारीख़ खे मनहूस सम्झणु, ॿिलीअ जो अॻियां अचणु या अखि फड़कण खे कंहिं मुसीबत जो सबबु चवणु वग़ैरह वग़ैरह। ही सभई ॻाल्हियूं बदफाली जे क़बीले क़िस्म मां आहिनि जिन खां बचणु ज़रूरी आहे। अहिड़े क़िस्म जे वहमनि ऐं बातिल ख़यालनि जे मुतालिक़ तफ़सीली मालूमात हासिल करण लाइ दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जे 127 सफ़नि ते मुश्तमिल किताब बदशुगूनी जो मुतालो करियो। सुवाल: ॿुधो आहे त सफ़र महीने जो आख़िरी अरबा मर्दनि ते ॻोरी रहे थो, भारी रहे थो, छा ही ॻाल्हि दुरुस्त आहे? जवाब: नाऊज़ु बिल्लाह, जेकॾहिं तव्हां ईअं ॿुधो आहे त ग़लति ॿुधो आहे। सफ़र जो पहिरियों अरबा न कंहिं ते भारी आहे ऐं न ई कंहिं आख़िरी अरबा भारी आहे या ॻोरी आहे। सफ़र जो को ॾींहुं, को कलाक, बल्कि को लम्हो बि कंहिं ते भारी नाहे। बाक़ी उहो वक़्तु इंसान जे हक़ में मनहूस हूंदो आहे जंहिं में हू अल्लाह पाक जी नाफ़रमानी कंदो आहे, ऐं उहो वक़्तु तमामु ख़ुशगवार हूंदो आहे जंहिं में हू नेकी कंदो या अल्लाह पाक जी फर्मा बरदारी कंदो आहे। मलफूज़ात मिरल सुनत 124/10। सुवाल: मूं पंहिंजे उस्तादनि खां ॿुधो आहे त अंगारे जे ॾींहुं कैंची न हलाइणु घुर्जे, न ख़ाली कपड़नि ते, जो उन सां नहूसत थींदी आहे। उन जी छा हक़ीक़त आहे? जवाब: अंगारे जे ॾींहुं कैंची हलाइण या कपड़ा कटणु नहूसत जो बाइस नाहे। सुवाल: जेकॾहिं कंहिंजा ठहियल कम बिगड़ी रहिया आहिनि त माण्हू चवंदा आहिनि त ओ अदा, तुंहिंजा सितारा त गर्दिश में आहिनि, छा ईअं चवणु सही आहे? पिणु इहो ॿुधायो त छा सितारा गर्दिश में ईंदा आहिनि? जवाब: सितारा गर्दिश में हुअणु हिकु मुहावरो आहे, न त सितारा त गर्दिश में रहंदा आहिनि, बीहंदा न आहिनि। ईअं बि चयो वेंदो आहे त तव्हां ते गर्दिश आहे। कॾहिं कॾहिं मुसीबतुनि ऐं परेशानियुनि जो हिकु दौरु हलंदो आहे जंहिं में इंसान उहो चवणु लॻंदो आहे त यार, पहिरियां मिटी में हथु विझंदो हुयुसि त सोन थी वेंदी हुई, हाणे सोन में हथु विझां थो त मिटी थी वञे थी। अहिड़ी सूरत में ही मुहावरो चयो वेंदो आहे। जॾहिं ख़ुशहाली हूंदी आहे त आम तौर ते इंसान ग़फ़लत जो शिकार थी वेंदो आहे, पर जॾहिं मुसीबत जो दौरु ईंदो आहे त उनखे अल्लाह यादि अची वेंदो आहे। ईअं मुसीबत घणनि माण्हुनि जे हक़ में नेमत साबित थींदी आहे ऐं उन्हनि जी ज़िंदगी में हिकु इनक़लाबी मौक़ियो अची वेंदो आहे। पोइ उहे अल्लाह पाक जी बारगाह में झुकंदा आहिनि त मुंहिंजो रब मुंहिंजी मुसीबत दूर कंदो। मलफूज़ात अमीरुल सुन्नत 253/4। सुवाल: तारनि जी चङे बुरे असरनि ते यकीन रखणु कीअं आहे? जवाब: नजम जी जमा आहे ऐं नुजूमी मां ई नजूमी बणियो आहे। नजूम मां ई नजूमी बणियो आहे, जेको सितारे जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। वीचारा घटि इल्म वारा माण्हू नजूमियुनि जे चकरनि में अची वेंदा आहिनि, हालांकि उन्हनि वटि वञण जी बि इजाज़त नाहे। मुआशिरे में सितारनि जे मुतालिक़ बि बुरी फाल जी भरमार थींदी हूंदी। सुवाल: छा तारनि जो क़िस्मत ते को असर हूंदो आहे? जवाब: जी न, अहिड़ी तरह सोचणु बि न घुर्जे। मुस्लिम सफ़ो 944 हदीस 58-19। ही जेके नुजूमी वग़ैरह हूंदा आहिनि, उन्हनि जे धंधे में कॾहिं न पओ, पैसा बि वेंदा ऐं तव्हां वहमनि जो शिकार बि थी वेंदा। बसि इहो ज़हन ठाहे छॾियो त जेको रब चाहींदो उहो ई थींदो। मलफूज़ात अमीरुल सुन्नत 254/4। सुवाल: अखि फड़कण मां सुठी या बुरी फाल वठणु कीअं आहे? जवाब: सुठी फाल वठणु जाइज़ आहे, जॾहिं त कंहिं सुठी शइ मां बुरी फाल वठणु जाइज़ नाहे। मिसाल तौरु उबती अखि फड़कण सां इहा फाल वठिजे त का मुसीबत वग़ैरह अचण वारी आहे, इहो नाजाइज़ आहे। बदशुगूनी सफ़ो 120। सुवाल: घर में शीशे जी का शइ टुटी वञे त माण्हू चवंदा आहिनि त का सुठी ख़बर अचण वारी आहे, या बाज़ चवंदा आहिनि त का वॾी आफ़त हुई जेका टरी वई। छा इन्हनि ॻाल्हियुनि में का हक़ीक़त आहे? जवाब: शीशे जी का शइ टुटण जे हवाले सां अहिड़ियूं ॻाल्हियूं मुंहिंजी मालूमात में नाहिनि, न अहिड़ियूं ॻाल्हियूं किथे पढ़ियूं ऐं न ई उलमाए कराम खां ॿुधियूं आहिनि। बसि अवाम में खोड़ बेबुनियाद ॻाल्हियूं हली रही हूंदियूं आहिनि। थी सघे थो त उन्हनि मां हिकु ॻाल्हि इहा बि हुजे। बाक़ी शीशे जी का शइ टुटण ते ईअं सोचण में को हर्ज नाहे त शायदि का वॾी आफ़त अचण वारी हुई जेका नंढी बला ते टरी वई आहे। ईअं सोचणु अल्लाह ते उमीद ऐं हुस्न ज़न रखणु आहे, जंहिं में को हर्ज नाहे। हूअं बि हर मुसीबत खां वॾी मुसीबत त हूंदी ई आहे। मलफूज़ात अमीरुल सुन्नत 125/6। सुवाल:
छा हिकु घर जे केतिरनि ई फर्दनि जूं शादियूं गॾाए करे सघजनि थियूं? बाज़ माण्हू इन खे नुक़सान जो सबबु सम्झंदा आहिनि। तव्हां इन बारे में रहनुमाई फरमाईंदा त छा ईअं सम्झणु सही आहे? जवाब: हिकु वक़्त में भाइरनि भेनरुनि जूं गॾाए शादियूं करण में का नहूसत या नुक़सान नाहे, चाहे 3 हुजनि या 313। इस्लाम में बदफ़ाली जी का हैसियत नाहे। इहे सिर्फ़ माण्हुनि जा ख़्याल आहिनि त 3 शादियूं गॾु करण नुक़सान जो सबबु आहे। हालांकि हिन दौर में जंहिं तरीक़े सां ॻाइण वॼाइण सां ऐं घर जूं औरतूं नचाए शादियूं थियनि थियूं, इन तरीक़े सां त हिकु शादी में बि नुक़सान आहे। पोइ 3 शादियुनि में केतिरो नुक़सान थींदो? यादि रखो, नुक़सान शादियूं करण सां नाहे थींदो, पर उन्हनि में थियण वारनि गुनाहनि जे करे थींदो आहे। ज़ाहिर आहे, जॾहिं गुनाहनि भरियूं शादियूं थींदियूं त रहमत इलाही जो नुज़ूल न थींदो, बल्कि रहमत जा दरवाज़ा बंदि थींदा, जेको नुक़सान जो सबबु आहे। मलफूज़ात अमीरुल सुन्नत 460/7। सुवाल: छा इहो सही आहे त दुकान या कारोबार जाइ ते नह कटण सां नहूसत ईंदी आहे? पिणु छा राति में नह कटे सघजनि था? जवाब: नह कटण नहूसत जो कमु नाहे, बल्कि सुन्नत अदा करण ऐं शरई हुकुम ते अमल जी नियत सां कटींदा त सवाब बि मिलंदो। जेकॾहिं नह कटण जे सबबु दुकान में नहूसत अचे थी त पोइ घर में बि न कटजनि, छाकाणि त उते बि नहूसत थींदी। अलबत नह कटण नहूसत जो सबबु नाहे, बल्कि 40 ॾींहनि जे अंदरि नह कटण सुन्नत आहे। जेकॾहिं 40 ॾींहं खां वधीक थी विया ऐं अञा ताईं नह न कटिया त माण्हू गुनहगार थींदो। पिणु राति में बि नह कटण जाइज़ आहे। अवाम में ही जो ग़लति मशहूर आहे त राति में नह कटण मना आहे। सुवाल: जेकॾहिं कंहिं शख़्स जो इहो ज़हन ठहियलु हुजे त जेकॾहिं उनखे पुठियां को आवाज़ ॾींदो त उन जो फिलाणो कमु ख़राब थी वेंदो, अहिड़ी ज़हनियत रखणु कीअं आहे? जवाब: अहिड़ी सोच रखणु बदफ़ाली आहे। इन खां तौबह करणु ज़रूरी आहे। सुवाल: मुंहिंजी खाॿी अखि फड़कंदी आहे, इन लाइ का दुआ वग़ैरह ॿुधायो जंहिंसां मुंहिंजो ही मर्ज़ ख़तमु थी वञे। जवाब: कुझु माण्हू खाॿी अखि फड़कण सां बदफ़ाली वठंदा आहिनि। ईअं कुझु बि न आहे। इन तरफ़ ध्यानु न ॾींदव त सुकून में रहंदव। आयतुल कुर्सी हर नमाज़ खां पोइ हिकु भेरो पढ़ो ऐं जॾहिं हिन कलमे ते पहुचो, वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा, सिपारो 3 सूरह बक़रा 255। तर्जुमो कंज़ुल इरफान। ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त उन्हनि खे थकाए नथी सघे। त ॿिन्ही हथनि जूं आङिरियूं अखियुनि ते रखी करे हिन कलमे खे 11 भेरा पढ़ो। पोइ ॿिन्ही हथनि जे आङिरियुनि ते दम करे शुकारे अखियुनि ते फेरियो। जेकॾहिं आयतुल कुर्सी यादि नाहे त 11 भेरा या नूर पढ़ी हथनि जे आङिरियुनि ते दम करे अखियुनि ते फेरियो। अहिड़ी तरह अखियुनि लाइ वज़ीफ़ो बि मुफ़ीद आहे। फ़कशफ़ना अन्का ग़िताअक फ़बसरुक अल-यौम हदीद, सिपारो 26 सूरह क़ाफ़ आयत नंबर 22। तर्जुमो कंज़ुल ईमान। पोइ असां तोखां तुंहिंजो पर्दो खणी छॾियो त अॼु तुंहिंजी नज़र तेज़ आहे। ही पढ़ी करे ॿिन्ही हथनि ते दम करे अखियुनि ते फेरियो। अल्लाह पाक चाहियो त अखि फड़कण बंदि थी वेंदी। मलफूज़ात अमीरुल सुन्नत 100/8। सुवाल: ॿिलियूं जॾहिं रोअंदियूं आवाज़ कढंदियूं आहिनि त उन सां छा थींदो आहे? जवाब: ॿिलियुनि जी रोअण आवाज़ कढण मां बदफ़ाली न वठणु घुर्जे। ॿिलियुनि जे रोअण ते इहो सम्झण त बस फुलाणी आफ़त अचण वारी आहे, तंहिं करे फिलाणो सफ़र या फिलाणो सौदो मनसूख़ करियो, ख़तमु कयो, न त नुक़सान थी वेंदो। हक़ीक़त में ईअं कुझु बि न आहे। ॿिली बि रोअंदी आहे, इंसान बि रोअंदो आहे ऐं ॿार बि रोअंदा आहिनि। इन मां बदफ़ाली वठण बदिरां इबरत हासिल करणु घुर्जे। जीअं हिकु किताब में लिखियलु आहे त ॿार जॾहिं रोअनि त जहन्नमियुनि जे रोअण खे यादि करियो। मौसूअत इब्न अबी दुनिया 218/3 रक़म 253। ॿार ईअं लॻंदो आहे त ॼण बेवसी सबबु रोई रहियो आहे, त जहन्नम में बि बेवसी सां रोअणु हूंदो। बस अल्लाह पाक अहिड़ो करम करे जो असां जहन्नम में ई न वञूं जो रोइणो पवे। अल्लाह करे त असां जहन्नम में वञण वारा कम करण बदिरां नेकियूं ई कंदा रहूं। मलफूज़ात अमीरुल सुन्नत 137/2। सुवाल: सुठो शुगून सुठी फाल वठण जूं कुझु मिसालूं बयानु करियो। जवाब: सुठो शुगून सुठी फाल वठणु जाइज़ आहे। तफ़सीर नईमी सिपारो 3 एराफ़ तहतुल आयत 132/119/9।
ऐं वठण बि घुर्जे। अहादीस मुबारका में इन जो ज़िक्र मौजूदु आहे। जीअं सुबुह सवेर कंहिं सुठे माण्हू जो फ़ोन अची वियो त इन मां इहा फाल वठी सघिजे थी त अॼोको ॾींहुं सुठो गुज़रंदो। घर खां ॿाहिरि निकितो ऐं कंहिं नेक माण्हू सां मुलाक़ात थी वई, इन सां बि सुठी फाल वठी सघिजे थी। सुवाल: छा हामिला औरत या उन जी औलाद ते सिज गिरण या चंड गिरण जो असर पवे थो? जवाब: ही ॻाल्हि तमामु मशहूर आहे त जेकॾहिं औरत चंड गिरहण में कैंची हलाईंदी त ॿार जा चप कटिजी वेंदा या फिलाणो मुआमलो थी वेंदो वग़ैरह। यादि रखो, अहिड़े क़िस्म जा जेके बि मुआमला आहिनि, शरीयत इन्हनि जी हौसला अफ़ज़ाई नथी करे। अलबत कॾहिं ईअं बि थींदो आहे त कंहिंजे घर में इत्तिफ़ाक़ सां को चप कटियल पैदा थी वेंदो आहे त चवंदा आहिनि त संदसि माउ चंड गिरहण में कैंची हलाई हुई, जॾहिं त उन जी का शरई हक़ीक़त नाहे। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया सां कयल सवाल ऐं उन्हनि जा जवाब हिते ख़तम थिया। शुगून फाल जा क़िस्म। शुगून जो मतिलबु आहे फाल वठणु, यानी कंहिं शइ, शख़्स, अमल, आवाज़ या वक़्त खे पंहिंजे हक़ में सुठो या बुरो सम्झणु। इन जूं बुनियादी तौर ते ॿ क़िस्मूं आहिनि। हिकु, बुरो शुगून बुरी फाल वठणु। ॿ, सुठो शुगून सुठी फाल वठणु। अल्लामा मोहम्मद बिन अहमद अंसारी कुर्तबी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर कुर्तबी में नक़ल कनि था, सुठो शुगून इहो आहे त जंहिं कम जो इरादो कयो हुजे उन बाबति को कलाम ॿुधी दलील वठणु। ही उन वक़्तु आहे जॾहिं कलाम सुठो हुजे। जेकॾहिं बुरो हुजे त बदशुगूनी बुरी फाल आहे। शरीअत हिन ॻाल्हि जो हुकुम ॾिनो आहे त इंसान सुठी फाल वठे, ख़ुशि रहे ऐं पंहिंजो कमु ख़ुशी सां मुकमल करे, ऐं जॾहिं बुरो कलाम ॿुधे त उन तरफ़ तवजो न करे ऐं न ई इन सबबु पंहिंजे कम खां रुकिजे। बदशुगूनी बुरी फाल हराम ऐं नेक फाल वठणु मुस्तहब आहे। हज़रत इमाम मोहम्मद आफंदी रूमी बिरकली रहमतुल्लाह अलैह तरीक़तुल मुहम्मदिया में लिखनि था, बदशुगूनी बुरी फाल वठणु हराम ऐं नेक फाल या सुठो शुगून वठणु मुस्तहब आहे। तरीक़तुल मुहम्मदिया 17/224। ऐं मशहूर मुफ़सिर क़ुरान हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैह लिखनि था, इस्लाम में नेक फाल वठणु जाइज़ आहे, बदफाली बदशुगूनी वठणु हराम आहे। तफ़सीर नईमी 119/9। अहम तरीन वज़ाहत, न चाहींदे बि कॾहिं कॾहिं इंसान जे दिलि में बुरी फाल जो ख़्यालु अची ई वेंदो आहे। तंहिं करे कंहिं शख़्स जे दिलि में बुरे फाल जो ख़्यालु अचण सां ई उनखे गुनहगार क़रार न ॾिनो वेंदो, छाकाणि त महज़ दिलि में बुरो ख़्यालु अचण जे बुनियाद ते सज़ा जो हक़दार क़रार ॾियण जो मतिलबु कंहिं इंसान ते उन जी ताक़त खां वधीक बोझ विझणु आहे, ऐं ही ॻाल्हि शरई तक़ाज़ुनि जे ख़िलाफ़ आहे। मलफूज़ात अमीर अहले सुन्नत 40/3। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।